रिपोर्ट आगा नईम अकबर अबड़ो सदा हयात मोहम्मद अयाज सुमरो साहिब जे भाउ साबिक़ DIG एडवोकेट मोहम्मद रियाज़ सुमरो साहिब अयाज सुमरो फाउंडेशन तरफ़ां 10 मुहर्रम ते आज़ादारनि लाइ लॻंदड़ कैंप जे सिलसिले में पैरामेडिकल स्टाफ ऐं फाउंडेशन जे वर्करनि जी सचल कॉलोनी सुमरो हाउस लाड़काणो में कोठायल गॾियल मीटिंग जी सदारत कई। लाड़काणो शेदात कोट रतो देरो नओं देरो में हर साल जियां ईंदड़ 10 मुहर्रम ते लॻंदड़ कैंपुनि खे वधीक असराइतो बनाइण लाइ अहम सलाह मशवरा कया विया। फाउंडेशन जे चेयरमैन मोहम्मद रियाज़ सुमरो साहिब चयो त अदा अयाज़ जे नाले सां आज़ादारनि लाइ लॻंदड़ कैंप में कंहिं बि शइ जी कमी न हुजणु घुरिजे। इंशाअल्लाह आऊं पाण सभिनी कैंपुनि जा दौरा कंदसि। मीटिंग बाद एडवोकेट मोहम्मद रियाज़ सुमरो साहिब सां बोज़दार बिरादरी भान सईदाबाद जे मोअज़्ज़िज़ शख़्सियतुनि साईं अली मोहम्मद खान बोज़दार साहिब, साईं अब्दुल रसूल खान अतारी साहिब, नूर हुसैन खान बोज़दार साहिब पिणु मुलाक़ात कई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।